जी बिल्कुल, हम इस वक्त मौजूद हैं गड़ी खैरों में सिंध बलोचिस्तान के बॉर्डर बेगारी पुल पर। यहाँ पर उमरानी बिरादरी और मुख्तलिफ तनजीमों की जानिब से एहतजाजी मुजाहरा किया जा रहा है। गड़ी खैरों में बदअमनी और सिंधु दरिया पर जो 6 केनाल हुकूमत की जानिब से बनाए जा रहे हैं उसके खिलाफ यहाँ पर हमारे साथ एहतजाज के शुरा भी मौजूद है। हम उनसे भी जानेंगे उनका क्या कहना है इस हवाले से। हमारे नाअहल हुक्मरान जो हैं वो सिंधु पर कैनाल बनाना चाहते हैं। आज हम यहाँ रोज़ाना की बुनियाद पर इकट्ठे होकर उनके इस मंसूबे को मुस्तरद करते हैं और आला जो हमारे हुक्काम हैं, इंसानियत के जो तंजीमें हैं, उनसे ये गुजारिश करते हैं कि वो भी इस पर आवाज़ उठाएं और हम किसी सूरत में ये सिंधु पर बनने वाले कैनाल जो हैं इनको कबूल नहीं करेंगे। हमें मुज़ाहमत करनी पड़ी तो इंशाल्लाह हम मुज़ाहमत भी करेंगे और हम इनको बताना चाहते हैं कि हमें किसी सूरत में ये जो सिंधु पर कैनाल है वो मंजूर नहीं है। दूसरी बात, ये जो हमारा एहतजाज मुज़ाहरा बदअमनी के हवाले से किया गया है, तो पूरी सिंध में जो है बदअमनी की मखदूस सूरत हाल है, तो उसकी लपेट में हमारा तहसील गड़ी खैरो भी बदअमनी का शिकार है। यहाँ के अफसरान अपने घरों में बैठे हुए हैं। यहाँ के जो आवाम है उनके जान माल इज़्ज़त आबरू की जो तहफ़्फ़ुज़ है उनको यकीनी नहीं बनाया जा रहा। यहाँ पर चोरी डकैतियाँ रोज़ाना का मामूल है, तो हम लिहाजा DIG लाड़काना से और IG सिंध से ये मुतालबा करते हैं कि हमें ईमानदार अफसरान जो हैं वो दिए जाएँ, उनका तैनात किया जाए। जेको ही गड़ी खैर जो सिंध बलोचिस्तान जो रोड बंद कयोसीं सिर्फ़ु असां इंसाफ़ जे ख़ातिर। जेको सिंधु दरिया ते किनाल ठहनि था उहे असांखे क़बूल न आहिनि, उहे मंज़ूर न आहिनि। सिंधियुनि खे असां सॼो सिंधी जागिल आहिनि, सॼो सिंध 6 करोड़ अवाम चए थो त इहो किनाल असांखे मंज़ूर न आहिनि। त छाजे ख़ातिर पीपल्स पार्टी वारा ज़ोर ॾियनि था, नून लीग वारनि सां छाजे ख़ातिर इकठे थियनि था, छाजे ख़ातिर सिंध सां ज़ुल्म कनि था। असां इहो रद्द कयूं था। अगरि सिंधियुनि खे मरणो पवंदो बि इन सिंधु दरिया ते मरदासीं, इनखे ठाहिण न ॾींदासीं। ऐं ॿियो, मां इन चूंडियल नुमाइंदनि खे, गड़ी खैरे वारे जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे मां अपील करे चवां थो त गड़ी खैरे जा हालात ख़राबु आहिनि। मां उन्हनि खे यादि ॾियारायां थो मीर इजाज़ ख़ान जखराणी खे त मीर साईं तूं असां सां वाइदो करे वएं त गड़ी खैरे में अमन अमान हूंदो, गड़ी खैरे में बेगारी किनार जो खाटी हूंदो, टेल तोणी मां पाणी पुॼाईंदुमि। ऐं ताज़ा शाख जो सिम शाख जो तूं वाइदो ॾेई वएं असांखे, मां अॼु यादि ॾियारायां त उहे वाइदा तूं विसारे छॾी, गड़ी खैरे वारनि खे बेवारस करे छॾी। पर गड़ी खैरे वारो गैरतमंद अवाम आहे, उहे रोडनि ते बि निकिरंदा ऐं तोखूं हक़ बि वठंदा पंहिंजो। असां तोखे यादि ॾियारायूं था। ऐं सरदार मुमताज़ ख़ान खे बि मां ॿुधायां थो, सरदार साहिबु तूं MP आहे, तूं चए थो त मुंहिंजो पार्टी में नथो हले, तोखे प्रोटोकॉल प्यारो आहे, तोखे पंहिंजा इस्बिलियूं प्यारा आहिनि, हे ग़रीब अवाम तोखे प्यारो न आहे। तूं इस्तीफ़ा ॾेई अच, असां ग़रीबनि सां इकठे वेह रोड ते, जीअं असां वेठा आहियूं। अॼु असां बुख में तड़पूं था, न पाणी आहे, हिते हालात ख़राबु आहिनि। जेको मज़ूर 600 रुपया दिहाड़ी कमाए उहो बि घर ताईं नथो पुॼे। छा तोखे इस्लामाबाद कराची जे लाइ वोट ॾिनासीं? तूं इस्लामाबाद ऐं कराची में रहे थो। हे ग़रीब अवाम छा गुनाह कयो आहे? अगरि वोट ॾियणु गुनाह आहे त अॼु खां बाद गैरतमंद तव्हांखे बेगारी जो किनार खां टपण बि ख़ुदा जो कसम न ॾींदा। मां इहो दरिया वारो विराज बि रद्द कयूं था। सिंधी सभु जागियल आहिनि, सॼा पार्टी वारा, गड़ी खैरे वारा, सॼा सिंधी। कोई बि तव्हां नून लीग वारनि सां हिमायती आहियो, मिली करे उन दरिया खां किनार ठाहिण जा मंज़ूरियूं ॾियो था, इहे मंज़ूरियूं रद्द आहिनि तव्हांजा। अगरि असांखे तंग न कयो, अगरि तंग थियासीं, ख़ुदा जो कसम आहे तव्हांखे इन हाउसनि खे कढी ॿाहिरि उछलंदासीं। तव्हांजो ज़रूरत असांखे न आहे। जीअं त असां वटि जेकी सिंध जे ऑर्डिनेंस जेकी पास कई आहे सदर ज़रदारी साहब, सभिनी खां पहिरियों उन शइ खे कैंसिल कयो वञे। सिंध धरती सां जेकी गद्दारी थी आहे उन गद्दारी खे जेको आहे त ख़तमु कयो वञे। सिंध जे आवाम जी बेचैनी ख़तमु कई वञे। सिंध जी रीढ़ जी हॾी उत्तर सिंध जी आहे, उहा पाणी ज़रात आहे। असांखे फिलफोर पाणी ॾिनो वञे, असांजी बेचैनी खे ख़तमु। ही एहतजाज धरणा इन शइ जे लाइ आहिनि जो असांजी जेको सिंध जी धरती सां हिकिड़ी गद्दारी कई वई आहे। इंशाल्लाह इहा असांजा एहतजाज एतिरे त जारी रहंदा जेतिरे ताईं उन ऑर्डिनेंस खे कैंसिल न कयो वेंदो। कैमरा टीम के साथ नूर जमाली, वश न्यूज़, गड़ी खैरो।